सिंध यूनाइटेड पार्टी जा सरबराह राबर हसन साईं GM साहिब जा पोटरा सैयद जलाल मुनीर शाह साहब, मरकजी जनरल सेक्रेटरी रोशन अली बुर्डो साहब, डिविजनल सदर खुदाबे थेबो साहब, मुझो दोस्त अमीर आज़ाद पावर साहब, सेंट्रल कमेटी जो मेंबर जो सो यूथ जो कोऑर्डिनेटर, ॿिया दोस्त पिंडाल में वेठल साथी, अस्सलाम वालेकुम। अॼु मरहूम वज़ीर तीवड़ो जी पहिरीं वरसी जे मौक़े ते पाण सभु दोस्त जामशोर में गॾु थिया आहियूं। वज़ीर अली तीवड़ो जो ओचितो विछोड़ो यकीनन तमामु ॾुखोईंदड़ हुयो। साईं GM साहिब जी सालगिरह खां असां गुज़िरियल साल जीअं वापसि घरनि ते मस पहुता आहियूं, इहा ॾुखोईंदड़ ख़बर मिली त वज़ीर सन मां जीअं जामशोर पहुतो तबियत अचानक ख़राब थी वई, राति जो वफ़ात करे वियो। तमामु घणी तकलीफ़ पहुती, तमामु घणो ॾुख थियो, इज़ा आयो। वज़ीर अली सां असांजी शनाख्त, असांजो ताल्लुक़ गुज़िरियल जेका पार्टी जी इलेक्शन थी, पंहिंजी सिंध यूनाइटेड पार्टी जी रेगुलर जेके इलेक्शन थींदियूं आहिनि, गुज़िरियल इलेक्शन पहिरीं साईं GM साहिब एडी फेस ते इलेक्शन जे मौक़े ते मरकज़ी इलेक्शन कमेटी सां असां वेठासीं, उते असांजो ताल्लुक़ जुड़ियो, असांजी वाक़फ़ियत थी। इन 1.5 साल जो ताल्लुक़ असांखे पंहिंजी सॼी उमिरि में न विसरी सघंदो। जेका हुन सां जिदोजहद में गॾु हलियासीं, जेका हुन इज़त ॾिनी, जेको प्यार ॾिनो, जेको क़ौमी कारकुननि खे उन्हनि जी महिमान नवाज़ी कई, जेके उन्हनि खे मानियूं खारायूं, उन्हनि जे लाइ प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कया। हुन वॾी ख़ूबी इहा हुन जॾहिं बि असां पंहिंजे तंज़ीमी कमकार जो चयो त असांखे कॾहिं बि नाकर न कई। उहो एमरजेंसी कॉल हुजे, नंढड़ो प्रोग्राम हुजे, वॾो प्रोग्राम हुजे, मरकज़ खां वठी ज़िले ताईं, तालुके ताईं, जे अगरि को ऐलान ओचितो को ऐलान अचो, असांखे कॾहिं बि इनकार न कयो त ओचितो तव्हां असांखे ॿुधायो आहे। सदाईं लपेक जी, सदाईं जी हाज़ुर साईं कयूं था। वज़ीर अली तीवड़ो जे लाइ आऊं जगह इहो चवां त क़ौमी कारकुन हुयो। क़ौमी कारकुन छा थो चाहे, असांजी डिमांड छा आहे? असां सभु क़ौमी वर्कर आहियूं, जेके पिंडाल में वेठा आहियूं, असां जेके स्टेज ते जेके दोस्त वेठा आहियूं, सभु क़ौमी कारकुन ऐं वर्कर आहियूं। असांजे दिलि ऐं दिमाग़ में इहा ॻाल्हि हूंदी आहे त भई असां मरूं त असांजे क़बर खे इज़त मिले। असांजी डिमांड इहा आहे। असांजो जेको पोरियो आहे, सियासी पोरियो कयूं था, जिदोजहद जे मैदान में रहूं था, असां चाहियूं था त असांजी क़बर खे इज़त मिले, उनखे मान मिले। वज़ीर तीवड़े जे लाॾाणे खां पोइ GM साहिब जो पोटो ते वेठो आहे, उनखे ख़िराज पेश करण जे लाइ इन खां वधीक कहिड़ो मान खपे असांखे? असांखे तमामु घणो आयो। वज़ीर अली तीवड़े जे कबीले में खोड़ अहिड़ा उहे लाइक़ एतिरामनि सभु माण्हू, ज़मींदार माण्हू हूंदा, ब्यूरोक्रेट्स हूंदा, वापारी हूंदा, दुकानदार हूंदा, खोड़ अहिड़ा माण्हू हूंदा जेके तमामु वॾे दौलत वारा माण्हू हूंदा, पर उन्हनि में क़ौमी कारकुन, उन्हनि में सियासी वर्कर वज़ीर तीवड़ो हुयो। ऐं अॼु वज़ीर तीवड़े जी क़बर खे बिल्कुलु इज़त मिली आहे। असां तव्हां सभु दोस्त उनखे यादि करण आया आहियूं। विछड़ण हिकिड़ो फितरी अमल आहे, पर कंहिंखे विसारण उहा कमी न पाए। असांजो वज़ीर यार हो, दोस्त हुयो, क़ौमी कारकुन हुयो, ऐं असां संदसि जे मर्के ते अॼु गॾु थिया आहियूं। असां उनखे यादि कयूं पिया, ऐं इंशाअल्लाह ताला सिंध यूनाइटेड पार्टी जामशोरो, ज़िलो जामशोरो, टाउन जामशोरो, या जेको बि डेजिग्नेशन वारो हुजे, उहो वज़ीर तीवड़े जी जिदोजहद, उन जे पोरे, उन जे पंथ खे कॾहिं बि कोन विसारींदो ऐं यादि कंदो रहंदो।